अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना व कुर्रत अयुनिना सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। हक़ नबी या रसूल अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानुहु जा बेहद एहसान जे मालिक करीम असां खे मदीने वारे साईं जो उम्मती बनायो। सुभान अल्लाह। सोने सरदार जे गुलामन में शामिल फरमायो ऐं मज़हब हक़ अहले सुन्नत में रब असां खे शामिल फरमायो। सुभान अल्लाह। कई फिरका, कई टोला, कई रंग अज ज़ाहिर थी रहा है। सोने सरदार मदीने वारे ताजदार जो कौल अज सच्चो नजर अची रहो आ। मुझे आका फरमायो त बनी इसराइल 72 फिरकन ऐं टोलन में विरहाइजी विया हुया, पर मुंहिंजी उम्मत 73 फिरकन में विरहाइजी वेंदी। कुल्लुहुम फिन्नार इल्ला मिल्लतम वाहिदा। सरकार फरमाइनि था त सब जहन्नम में वेंदा सवाइ हिक जमायत जे। सब फिरका ऐं सब टोला जहन्नम में वेंदा सवाइ हिक जमायत जे। सहाबा किराम अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह, उहा जेका जन्नत में जमायत वेंदी जहन्नम खां बचल हूंदी सा कहिड़ी जमायत हूंदी? मदीने वारे साईं फरमाए त मा अन अलैहि व अस्हाबी। जंहिं तरीक़े ते मां मोहम्मद करीम आहियां ऐं मुंहिंजा अस्हाबी। नचे व सुभान अल्लाह। मा अन अलैहि, जंहिं तरीक़े ते मां मोहम्मद करीम आहियां, जंहिं वाट ते, जंहिं गस ते, जंहिं पंध ते, जंहिं रस्ते ते मां मोहम्मद करीम आहियां। व अस्हाबी, ऐं मुंहिंजा अस्हाब। सुभान अल्लाह। हुजूर जे तरीक़े के सरबो आहे सुन्नत। छा सरबो आहे? ॻाल्हायो। महबूब जे तरीक़े ते हलिया उन तरीक़े के छा सरबो?
ऐं हुजूर जी जेका सहाबा किराम जी जमायत हुई, छा हुई? मदीने वारे साईं जी जमायत हुई। हुजूर जी सुन्नत ऐं सहाबा जी जमायत, बई लफ्ज मिलिया त ठही पियो सुन्नत जमायत, अहले सुन्नत वल जमायत। न चई सुभान अल्लाह। उहे जेकी 73 फिरका थींदा, उन्हनि मां हिकिड़ी जमायत जेका जन्नत में वेंदी, उहा इहा हूंदी जेके मदीने वारे साईं जे सुन्नत ऐं सहाबा जे तरीक़े ते हूंदा, जेके अबू बकर सिद्दीक जे तरीक़े ते हूंदा, जेके उमर फारूक जे तरीक़े ते हूंदा, जेके उस्मान ज़िन्नुरैन जे तरीक़े ते हूंदा, जेके मौला अली शेर खुदा जे तरीक़े ते हूंदा, जेकी इमाम हसन जे तरीक़े ते हूंदा, जेकी इमाम हुसैन जे तरीक़े ते हूंदा, जेकी सैयदना अबू हुरैरा जे तरीक़े ते हूंदा, जेकी हज़रत अबू सईद खुदरी जे तरीक़े ते हूंदा, जेकी मुझे दिलबर मोहम्मद करीम जे असहाबन जे वाट ते हिन। कल समझ में आई? हाँ हाणे हिकिड़ो माण्हू उथी चवे थो त असहाबी सब गलत आहिनि, टिन ॼणनि खां सवा ॿिया सभु असहाबी गलत आहिनि। सुभान अल्लाह न, नऊज़ बिल्लाह चओ। सुठी ॻाल्हि हूंदी आहे त चइबो आहे सुभान अल्लाह, ख़राब ॻाल्हि हूंदी आहे चइबो अस्तग़फिरुल्लाह, नऊज़ बिल्लाह, माअज़ अल्लाह, रब खां माफ़ी वठबी। एड़े गंदे अकीदे खां, एड़े गलीज़ ख्याल खां, एड़े नापाक अकीदे खां अल्लाह जी पनाह वठी। हाँ थोरो मुंहिंजी ॻाल्हि ॾे तवजह कजो। मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो माण्हू बेटे में हिकिड़ो बुज़ुर्ग को अल्लाह वारो आयो, को अल्लाह जो वली बानो, सालिह बानो, दुर्वेश बानो आयो, हिकिड़ो मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ। उन अचे बेटे में 23 साल तबलीग कई, 23 साल बेटे वारनि खे दीन सेखारियईं। साईं उन जो असर इहो थियो जो सॼो बेटे जो बेटो नेक थी वियो, मस्जिदूं भरजी वियूं, सब सालिह थी विया, सब नेकोकार थी विया। या उन मुबल्लिग जी कामयाबी आहे, उन जे दुआउनि जो असर आहे, उन जे तबलीग जी तासीर आहे। पर हाणे जे उहो दुनिया तां पर्दो करे वञे ऐं हिकिड़ो माण्हू चवे थो त बाबा बेटे वारा सभु फिरी विया सवाइ टिन जे। हाणे तव्हां छा चवंदो त इहो इन्हनि माण्हुनि जी ग़लती या उहो जेको मुबल्लिग सेखारे वियो, छा 23 सालनि में बसि सेखारी रुगे टिन खे, बाक़ी अहिड़ो दीन सेखारी, अहिड़ो तरीक़ो सेखारी जो उन जे वञण खां पोइ सभई माण्हू यकदम फिरी विया हलिया। अकुल में ॻाल्हि सम्झ में अचे थी? ॻाल्हि सम्झ में अचे थी? हाँ ईअं थी सघे थो, ईअं थी सघे थो हिकिड़ो वली हुजे, हिकिड़ो बुज़ुर्ग हुजे, हिकिड़ो अल्लाह जो सालिह बानो हुजे, 23 साल तबलीग करे ऐं उन जा माण्हू, उन जा ठाहियल मुरीद फिरी नथा सघनि। हाँ हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह किथों पंजाब मां हली आया, रहमत जो कक्कर अचे उठो। हाँ खुदा जो कसम हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जिन के साल थी विया आहिनि दुनिया तां पर्दो करे विया, पर झूनड़ा फ़कीर अॼु बि तोखे तहजुद गुज़ार नज़र ईंदा। अॼु बि मौलवी आलिम में एतिरो अमल तोखे नज़र न ईंदो जेतिरो पीर मिठा साईं जे पुराणनि फ़कीरनि में तोखे अमल नज़र। कसम हज़रत पीर मिठा साईं जन जा पुराना फ़कीर मां ॾिसंदो आहियां, मुंहिंजी दिलि चवंदी आहे हिननि जा पेर चुमा, हुननि जूं अदाऊं, हुननि जूं गुफ़्तगूयूं, हुननि जो उहो अमल ॾिसी करे असांखे रिश्क ईंदी आहे त छा मर्द हिननि खे सेखारे वियो, हिननि जे सीने खे कहिड़ो सवारे वियो जो साल गुज़री विया पर पीर मिठे जो मुरीद खरियो न आहे।
हाँ हिकड़ो बुजुर्ग हिकड़ो वली उहो जेकॾहिं 23 साल तबलीग करे उन जा मुरीद फिरी नथा सघन छा मदीने वारो मीर जेको सरदारन जो सरदार आ नबियन जो इमाम आ पैगंबरन जो अगवान आ वली जे दरता विलायत जी खैरात पिनींदा आहिन दुनिया जे नबी जे दर ते मंगती ए साइल बणजी वेंदी आ उन नबी जे विसाल का पो असां भी सब फिरी विया छा चो हाँ जेको चवे तो असां भी फिरी विया यो पाण फिरियल गालायो 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 यो पाण फिरियल मुझे महबूब जा असां भी सबई शान वारा गालायो असां भी सबई असहाबी कन्नुजूमी बिअय्यिहिम इक्तदयतुम इहतदयतुम साईं फरमाइन था मुझा सब असहाबी सितारन जे मिसल आहिन जंहिंजे भी पोयों लगी पवंदो तव्हां हिदायत वारा मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझे आका फरमायो त असहाबी कन्नुजूमी मुझा असहाबी सितारन वांगुर आहिन यूं लगी पवंदो तव्हां हिदायत वारा बणजी पवंदो उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान रब तो फरमाए असहाबन जे शान में रब तो फरमाए बेटे वारा तवज्जो सां ॿुधो बेली हिकड़ो अर्ज कया बिजली ईंदी वेंदी तव्हां ध्यान रुगे मूडे कयो हां रुगे तवज्जो सां ॻाल्हि ॿुधो मां पाण थकल आहियां डिघी तकरीर मूंखे करणी कोन्हे हां हे ॿुधन त ॿुधायां न हाँ जे बिजली थी वने तो को होडे थो दिसे को होडे थो दिसे हजरत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह तकरीर पिया कन तकड़ो मंडो अचे लंघियो मंडो पासे में साईं जन फकीर जेके वेठा तकरीर में उन्हीं के दिसण लगा मंडे के पिया दिसन हजरत साईं जन तकरीर चुप करे वेही रहिया बयान बंद करे छॾियो फकीरन के एहसास थियो त असां ग़लती कई आहे साईं जन तकरीर को बंद थी विया साईं जन फरमाया भई देख गिनो मंडे को देख गिनो तुसा मंडा नहीं ॾिठा मेरी तकरीर तुसा को नहीं वणदी मंडा वणदा पिया तुसा को गाल समझो था न थोरो ध्यान हेॾे कयो ॻाल्हियूं कम वारियूं आहिनि चो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह गाल केड़ी याद थई केड़ी गाल पे गया असहाबी कन्नुजूमी मुझा असहाबी सितारन वांगुर आहिन
जॾहिं माण्हू बरपट में बयाबान में हलंदो आ जिते ॾिस जी ख़बर न पवंदी आ, तरफ़ जी ख़बर न पवंदी आ त उत्तर कहिड़ो, ओभर कहिड़ो, ॾखिण कहिड़ो, ओलह कहिड़ो, तरफ़नि जी ख़बर न पवंदी आ। जॾहिं माण्हू समुंड में ख़ोराब काहे, ॿेड़ा काहे, समुंड में वेंदा आहिनि, चौधारी पाणी पाणी हूंदो आ, उते तरफ़ जी ख़बर न पवंदी आ। पोइ उन्हनि सितारनि खे ॾिसी ख़बर पवंदी आ त ही कुतुब तारो आ, हिन पासे उत्तर आ, ही एथ तारो आ, ही ज़ुहल वारो तारो आ। उन तारनि खे ॾिसी माण्हुनि खे रस्ते जी ख़बर पवंदी आ। भुलियल माण्हू, भटकियल माण्हू, रस्ते खां हटियल माण्हू पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा आहिनि त सितारनि खे ॾिसी करे उहे पंहिंजी मंज़िल भेड़ा थींदा आहिनि। मदीने वारे साईं इशारे में फरमायो त ए दुनिया वारो, ए दुनिया जे सहरा में हलण वारो, ए दुनिया जे बहर में बेड़े हलाइण वारो, तव्हांखे रस्ते जी ज़रूरत आ त मुंहिंजे असाबनि खे ॾिसो, इहे हिदायत जा सितारा अथव, जंहिं बि सहाबी खे ॾिसंदो तव्हांखे जन्नत वारो रस्तो मिली वेंदो। आई ॻाल्हि सम्झ में? हाँ, सहाबी सब शान वारा, असहाबी ॻाल्हायो सब शान वारा, पर असहाबन में वहवा जो शान मुझे सोने सिद्दीक जो आ। हुयो साईं असां गॾु गार अंदर, आशिक़ सोणो सिद्दीक अकबर, अॼु ताईं बि गॾु आ मज़ार अंदर, अॼु ताईं बि जंहिंखे तांग नबीअ जे निज़ारनि जी, सिक सीने में रखो प्यारनि जी, महबूब जे सभिनी यारनि जी वो सिक। सुभान अल्लाह। वहवा जो शान सिद्दीक जो, ऐं वहवा जो शान सुणे आदिल उमर जो। सुभान अल्लाह। जे पाछे खां बि शैतान परे भजंदो आहे, उहो उमर जंहिंजे पाछे खां शैतान परे भजंदो आहे, जंहिंजो नालो दुश्मन जे हियाव ते मुंग ॾरींदो आहे। मुल्ला बाकिर मजलिसी शियन जो वॾो आलिम, तमामु घणा किताब लिखिया अथसि, बिहारुल अनवार, हक़ुल यकीन वग़ैरह वग़ैरह, तमामु घणा उन किताब लिखिया। वो मुल्ला बाकिर मजलिसी पंहिंजे किताब में लिखे थो, मूं वटि किताब मौजूद आहे, जेको चवंदो त मां तव्हांखे ॾेखारींदुसि। उहो चवे थो त हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु कूड़ी ॻाल्हि मनसूब थो करे। छा हिकिड़ो भेरो चओ कूड़ी ॻाल्हि हज़रत इमाम जाफ़र सादिक ने मनसूब करे पंहिंजे किताब में लिखे थो त हज़रत इमाम जाफ़र सादिक जो तरीक़ो इहो हुयो जो सुबुह जो फजर नमाज़ पढ़ी ऐं सोमाणी जी नमाज़ पढ़ी अबू बकर ऐं उमर जे मथां लानत विझंदो हुयो। ॻाल्हि समझ में अचे थी? हाँ, हजरत इमाम जाफर सादिक खुद फरमाइन था, वलदनी अबू बकरिन मर्रतैन, अबू बकर सिद्दीक मुखे बफेरा ॾिणियो हुआ। हजरत अबू बकर जी न्याणी जे औलाद मथा हजरत इमाम जाफर सादिक का सुभान अल्लाह। ऐं रूहानियत में तरीके जो फैज़ ऐं रूहानी फैज़ हजरत इमाम जाफर सादिक वरतो सलमान फारसी का। सलमान फारसी
जेको इमाम जाफर सादिक चवे तो त अबू बकर मुझे ला इमाम मुझो अगवान मुझो रहबर मुझो मुर्शिद ऐं ही कूड़ी गाल तो मंसूब करे त इमाम जाफर सादिक हेड़ा लफ्ज गालाइंदो मुझा दोस्तों इमाम जाफर सादिक जी गाल नहीं ही पाण पंहिंजे अंदर जी खिलाफत था बयान कन पे गाल समझ में अचे थी हाँ अल्लाह शल इन बुरे अकीदे का पनाह में रखी रब शल बचाए इन बुरे अकीदे का हाँ ए बेटे वाला अकीदो इहो रखो तो मुझे सोने हबीब जा सब असहाबी शान वार सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल शरीफ दी हदीसा रिवायत करने वालो हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी असहाबिया सुभान अल्लाह असहाबी रिवायत तो करे त हज्जतुल वदा में असा दिल पर मोहम्मद करीम असा गड हुयासी सुभान अल्लाह हज्जतुल इस्लाम या हज्जतुल विदा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहो हिकड़ो ही हज अदा फरमायो हिकड़ो हज अदा फरमायो हुयो ऐं उन जे लाइ आम ऐलान कयो त जंहिंखे बि हज पढ़णो आहे मूं मोहम्मद करीम सां गॾिजी हज अदा कर ख़ल्क़ आई असहाबी आया असहाबियाणियूं आयूं तकरीबन 1.25 लख असहाबी आया घणा 1.25 लख असहाबी पर जेकी रहिजी विया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज पढ़ी मोटी आया पो असहाबन अर्ज़ कयो या रसूलल्लाह सी हुजूर जे करे के बीमार हा के सफर में हुया के मजबूरियुनि में हुया हली न सघिया अर्ज़ कयो या रसूलल्लाह सी त हज ते न हली सघियासीं हाणे असां छा कयूं मदीने वारे साईं फरमायो जे मूंसां गॾु हज न पढ़ियो आ उहो रमज़ान में वञी उम्रो अदा करे चे उन ॼण के मूंसां गॾु हज अदा करे सुभान अल्लाह उम्रतुन फी रमज़ान तअदिल हज्जतन मई जेको रमज़ान में उम्रो अदा करे उन जण मूं मोहम्मद करीम सां गॾु हज अदा कई सुभान अल्लाह महबूबन जो ऐलान थियो त 1.25 लख असहाबी गॾु थिया हाँ ऐं मुझे सुने हबीब मदीने वारे साईं पंजे सहाबन जे खुले इज्तिमा में पंजी कसवा डाची जे मथा सवार थिया मथे डाची ते चढ़िया त जीअं पूरी जमात ॾिसी वठी सुभान अल्लाह सभिनी जूं दीदूं मुझे दिलबर नबी जे पाक चेहरे में सुभान अल्लाह असहाबन जो निगाहूं महबूब जे मुखड़े में मुलाकात हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई तेरा ऊंचा है नावा तेना कोई परछावा तेरियां तक के अदावा में मुरीद हो गई तेरियां तक के अदावा में मुरीद हो गई मुलाकात हबीब साडी ईद हो गई तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की सुभान अल्लाह रब शल सां सभिनी के मदीने वारे जो दीदार कराए सुभान अल्लाह रब शल ख्वाब में दिलबर नबी जो दीदार कराए सुभान अल्लाह साईं फरमाइन था मन रानी फिल मना में जे मानू ख्वाब में मुझी ज़ियारत कई फकद रानी उन्हें सच पच मुझो ई दीदार कयो
सुभान अल्लाह इन शैतान लायत मसल बी शैतान मुझी सूरत न वठी सघंदो आ जे ख्वाब में मुखे ॾिठो उन्हें सच पच मुझो ही दीदार कयो सुभान अल्लाह तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई मुलाकाते हबीब साडी ईद हो गई सुभान अल्लाह सुभान अल्लाह असहाबन जो निगाहूं मदीने वारे साईं जे पाक मुखड़े खे पियूं तकिन सुभान अल्लाह ओच तो मुझे दिल पर नबी दा चप मुबारक चुरिया सुभान अल्लाह मुझे सोने सरदार फरमायो बुधो बुधो ए मुझी उम्मत वारा बुधो तरक्तु फीकुम अमरैने लन तदिल्लू मा तमस्सकतुम बिहिमा मां मोहम्मद करीम तवा के बशयूं डयूं तो वञा सुभान अल्लाह घणियूं शयूं डयूं तो वञा बशयूं डयूं तो वञा लन तदिल्लू मा तमस्सकतुम बिहिमा जेसी तई उनन बिन्ही शयुन सा चंबड़ियल रहंदा हो तवा कदे बे गुमराह न थींदो सुभान अल्लाह थोरो लफ्ज समझो पोचे जो सुभान अल्लाह अवल लफ्ज समझो लन तदिल्लू तवा गुमराह न थी सघंदो मा तमस्सकतुम जेसी तई चंबड़ियल रहंदो बिहिमा इन्हन बिन्ही शयुन सा जेसी तई इन्हन बिन्ही शयुन सा चंबड़ियल न रहंदो तेसी तई तवा हिदायत वारा रहंदो जेसी तई इन्हन बिन्ही शयुन सा चंबड़ियल रहंदो तो तवा हिदायत वारा रहंदो पर जे बिन्ही शयुन के छड़े दिनो बिन्ही मां हिकड़ी शय के छड़े दिनो तवा हिदायत ता हटी वेंदा गाल समझो जे हिकड़ी के वरतो बी के छड़े दिनो तवा हिदायत वारा न थींदा हिकड़ी इनके वरतो हिनके छड़ियो हिनके वरतो हिनके छड़ियो तवा गुमराह में पइजी वेंदो पर हिदायत वारा तॾहिं थींदो जो बिन्ही शयुनि सां चंबड़ियल रहंदो सुभान अल्लाह मा तमस्सकतुम बिहिमा बिन्ही शयुनि सां चंबड़ियल रहंदो पोइ तव्हां हिदायत वारा रहंदो पर जेकॾहिं हिकिड़ी शइ खे छॾे ॾिनो या ॿिन्ही शयुनि खे छॾे ॾिनो तव्हां हिदायत ते क़ाइम रही न सघंदो असहाबन अर्ज़ कयो सोना उहे कहिड़ियूं ॿ शयूं आहिनि साईं फरमाइनि था किताबुल्लाह व इतरती अहल बैती सुभान अल्लाह हिकिड़ो अल्लाह जो किताब कुरान पाक ॿियो मुंहिंजा अहल बैत तव्हांखे ॾियो थो वञा सुभान अल्लाह अल्लाह या रसूल सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मुझा प्री प्यारा ओ बेटे वारा तवज्जो सां ॿुधो मदीने वारो साईं तो फरमाए हिदायत तॾहिं मिलंदव जॾहिं तव्हां इन्हनि ॿिन्ही शयुनि सां चंबड़ियल रहंदो कुरान के भी चंबड़ी पो त नबी जे अहल बैतन के भी जे कुरान के वर्तुव अहल बैतन के छॾियुव हिदायत कोन मिलंदव जे अहल बैतन के वर्तुव कुरान के छॾे ॾिनुव हिदायत कोन
न मिलंदव हिदायत वारा तॾहिं थींदो जॾहिं ॿिन्ही शयुनि खे हिक हथ में क़ुरान हुजे ॿिए हथ में अहले बैत जी दामन हुजे सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झो हाँ हाणे थोरो अॼु माहौल ॾे नज़र कयो वहाबी चवनि था त इमाम हसन हुसैन अहल बैत आहिनि ई न वहाबी चवनि था इमाम हसन इमाम हुसैन अहल बैत ई न आहिनि छाजे लाइ था इन्हनि जी इज़त कयो छो था इन्हनि जी ताज़ीम कयो यज़ीद जी तारीफ़ में हिकिड़े वहाबी किताब लिखियो यज़ीद जी तारीफ़ अमीरुल मोमिनीन सैयदना यज़ीद रज़ी अल्लाह ताला अरे ये न सोची यज़ीद लानतुल्लाह अलैहि ये छे रहमतुल्लाह रज़ी अल्लाह ने जेला की थोड़े गलत इंसान जेला रज़ी अल्लाह जो लफ्ज ठही कोन थो हां यज़ीद जी तारीफ़ था कन इमाम हुसैन के सरन था बागी हो लुटेरो हो हुकूमत वक्त सा बगावत कई हुई मना अहल बैतन के न मञो न छाखे था मञन अबा सॼो ॾींहुं क़ुरान वेठा पढ़ंदा स्टेज ते क़ुरान वींदा जिथे क़ुरान खयूं वींदा सम्झो था क़ुरान खे मज़बूत था पकड़नि दावा था कनि असां क़ुरान ते अमल था कयूं ऐं अहल बैतन जे शान मञण जे लाइ तयार न आहे यज़ीद के मञन था इमाम हुसैन के नथा मञन माना ये हिदायत ते या गुमराही में गुमराही में डिजो था अल्लाह अल्लाह भाई ॻाल्हाया मां थो ज़िम्मेदार मां आहियां तव्हां छो था सुसंदा वञो अल्लाह ज़िम्मेदार मां आहियां न अल्लाह तव्हांखे सीए जे सोढ़ो कयो आहे खुली जवाब ॾे जेको यज़ीद जी वाखाण करे यज़ीद जी तारीफ़ करे इमाम हुसैन के गलत सॾे इहो पाण ग़लत आहे हाँ जदो असां क़ुरान ते अमल था कयूं अरे क़ुरान तोखे ईअं सेखारियो आहे त तूं अहल बैत जी इज़त न सुञाण क़ुरान त चवे थो क़ुरान छा थो फरमाए ॿुध क़ुरान तो फरमाए कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा ओ मुझा महबूब तू ऐलान करे ॿुधाए तू चवीने त मूं तव्हांखे दीन सेखारियो इस्लाम सेखारियो कलमो पढ़ायो मदीने वारे जो थोरो आहे या न हाँ हाँ जिन मदीने वारो साईं न अचे हाँ त अलाए कहिड़े बुत जे अॻियां असां बि झुकियल हुजूं बेशक हाँ अलाए कहिड़े बुत जे अॻियां झुकियल हुजूं हाँ बेशक सोना पर मदीने वारे साईं अचे दीन सेखारियो रब जी तौहीद सेखारी रब जी वहदानियत जो सबक सेखारियो त मदीने वारे मीर सेखारियो थोरो आहे या न एहसान आहे या न पोइ एहसान जो बदलो ॾिजे या न ॾिजे या न ॾिजे साईं था फरमाइनि त ला असलुकुम अजरा तव्हां खां अजर कोन थो घुरां मज़ूरी कोन थो घुरां मुआवज़ो कोन थो तलब कयां बस हिकिड़ी ॻाल्हि जो मुतालबो कयां थो इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुंहिंजे अहल बैतन सां मोहब्बत रखिजो सुभान अल्लाह छा कजो हाणे जेको चए थो क़ुरान सां मोहब्बत आहे असांजी ऐं अहल बैतन सां मोहब्बत न आहे माना क़ुरान खे न मञई न जवाब ॾियो हाणे इहो चए क़ुरान जी मोहब्बत ऐं क़ुरान क़ाबू झलण जी दावा कई आहे पर अहल बैतन जी दामन न वरतई माना इहो बि भटकी वियो ॻाल्हायो भटकी वियो मा तमसक तुम बेहमा बेहमा तस्नीय जो सीगो आहे ॿिन जे लाइ ईंदो आहे इन्हनि ॿिन्ही शयुनि सां बैक वक़्तु चंबड़ी पइजो सुभान ही त हिकिड़ी शइ सां चंबड़ियो आहे ॿी शइ खे त छॾे ॾिने माना मदीने वारे साईं जेको फरमायो उन मुताबिक़ इहो हिदायत ते न हलियो
हलो सही यो हिकड़ी पार्टी वरी बी पार्टी हो वरी छा चवंदई भंग जा कुंडा पियूं घरड़ घोट अलीअ जी ओट न पंहिंजी ख़बर न अम्मा जी ख़बर न अधे जी ख़बर नशे में धुत ॾिसो न वञी हाणे 12 महीननि में एतिरी भंग नथी विकामे चर्स नथो विकामे जेको हिननि 10 ॾींहनि में तो विकामे अड़े अहल बैत जी मोहब्बत आहे अहल बैत सां उल्फत आहे दो लुखणी बाज़ार जे चौक ते चौराहे ते बीही अहल बैतन जा नाला अधूरा वठन गंदी ज़बान जे में नशो पियो आ चर्स जा तुगाड़ा हणी आयो आ भंग में शराब में वात पलीत बनाए आयो आ ऐ पाक दामन जा नाला थो वठे बाजारन में चौकन में भी हुजूर जे साहबन के घट वथो गाल्हाए पियो अहल बैतन जी इज्जत न सुञातई पर दावा तो करे से असा हुबदार असा अहल बैतन जा हुबदार असा अली जा हुबदार अली जे आल जा हुबदार हलो सही हुबदार आही भला कुरान साईं दा फरमान जे करे हिकड़ी शे के वरतो बी के छडे नुवत ता हिदायत वारा कोन थींदो कुरान जे ला वरी छा था चवन हिनन जा मुला बाकर पारा दा लिखन त कुरान असुल है 40 सी पारा पर 10 सी पारा इमाम हजरत उस्मान गनी जी बकरी खाई वई हुई हाने इमाम महदी दो दो 10 सी पारा पोखणी माना हे कुरान पूरो ना हे कुरान पूरो ना माना कुरान के मञई या न मञई बुधायो मञई हां कुरान जी हिकड़ी आयत जो इनकार करे ते ने कुरान के न मञो गाल समझ में आई हां कुरान के नथो मञे कुरान ते अमल नथो करे जे अमल करे हां तो कुरान फरमादा की मुसलात नमाज कायम कयो हे बीठो आ भंग पियो नमाज कोन तो पढ़े मञई कुरान फरमाए तो वला तकरबु ज़िना इन्नहु कान फाहिशतन व साअ सबीला ज़िना जे वेझो न वञो ज़िना बुरो फेला बुरी वाटा मञई कुरान के हां ज़िना तो करे बेहयाई जा कम तो करे कुरान तो फरमाए तो शराब न पियो कुरान तो फरमाए तो नशो न वापरायो कुरान तो फरमाए तो नशे जे वेझो न वञो हे सही चरस ते वठ वठा लगी वई मना कुरान के मञई बुधायो हां हिकड़ी शे के मञई बी शे के छडे मना इहो बे गलायो इहो बे भटकी वियो रस्ते का हटी वियो पर मुबारक तोखे ओ सुन्नी तोखे मुबारक सुभान अल्लाह हां अल्लाह अल्हम्दुलिल्लाह निहारे दिस जेकरे कुरान के चंबड़ियल नजर इंदई त अहले सुन्नत नजर इंदा सुभान अल्लाह कुरान ते अमल करण वाला नजर इंदा त अहले सुन्नत नजर इंदा सुभान अल्लाह ऐं अहले बैतन सा मोहब्बत रखण वाला सच्ची मोहब्बत रखण वाला अहले बैतन जे तरीके ते हलण वाला नजर इंदा त अहले सुन्नत नजर सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह मा तमस्सकतुम बिहिमा बिन्नी शे के चंबड़ियल जेको रहे सो वो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह सुन्नी सुभान अल्लाह सुन्नी कुरान सा भी प्यार कंदो आ सुबह जो उठंदो आ त कुरान खोले पढ़ंदो आ कुरान के चुमंदो आ सीने सा लाईंदो आ सुभान अल्लाह कल एकड़ो शीए जो किताब मु पढ़ियो उन में लिखे तो कुरान के चुम्मण भी जायज ना है अल्लाह कुरान के चुम्मण जायज कोने भाई घोड़े के चुम्मण जायज है अल्लाह सोच त ॾिसो कुरान के चुम्मण जायज कोने अरे मुझे महबूब जा असहाबी सुनन दारमी शरीफ खण तो के देखारिया दारमी शरीफ में रिवायत अचे थी असहाबी सगोरा ही कुरान खोले पढ़ंदा हा पढ़ंदे पढ़ंदे फरते मोहब्बत में अची कुरान के सीने सा लाईंदा हा कुरान के चुमदा हा मुंह सा घुमाए चवंदा किताब रब्बी किताब रब्बी किताब रब्बी मुझे रब जो किताब मुझे रब जो कलाम मुझे रब जो कलाम कुरान के सीने सा सुभान अल्लाह
जे कुरान के चुमण वारो आ कुरान सा मोहब्बत रखण वारो आ त सुन्नी आ सुभान अल्लाह जे कुरान ते अमल करण वारो आ त अल्हम्दुलिल्लाह सुन्नी आ सुभान अल्लाह ऐं जे करे अहल बैतन जी सच्ची मोहब्बत आहे त सुन्नी वटा सुभान अल्लाह हजरत पीर मेहर अली शाह साहब वटि हिकिड़ो माण्हू आयो आखे सही सुन्नी वल सैयद थी सी क्या अल्लाह सैयद वल सुन्नी थी सी क्या हाँ सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी नहीं साईं फरमाए बी तो के जवाब दिया साईं फरमाए मुरीद उसको पाड़े में रहंदो ढखण साईं फरमाए वारो कर काठ जी कुन्नी ठाहे साईं मुर्शिद जो हुकुम जो मिलियो काठ जी कुन्नी ठही ठाहे कुन्नी खणी आयो साईं फरमाए बाह बारियो काठ जी कुन्नी फरमाए तो बाह ते रखो अरे साईं काठ जी कुन्नी बाह ते रखवी सड़ी वेंदी साईं फरमाए कोन सड़ंदी सुभान अल्लाह रखोस सही है काठ जी कुन्नी बाह ते रखियो उन्हें में जेको पानी हो सो बड़के पियो पर काठ जी कुन्नी सड़े न पई सुभान अल्लाह साईं फरमाए तो एतराज करण वाला ही काठ जी कुन्नी है सैयद सुन्नी तुझे अगियो मां वेठो है सुभान अल्लाह हजरत पीर सैयद मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाए तो मां सैयद सुन्नी वेठो आया है ही काठ जी कुन्नी आ तू जेको एतराज तो करी तुझे बिनी एतराजन जो जवाब ही सुभान अल्लाह हां जे हक वारी जमात आ जमात अहले सुन्नत सुभान अल्लाह हां रब खां दुआ गुर रब चले इने तरीके ते जियारे इने तरीके ते मौत नसीब सुभान अल्लाह आमीन चओ आमीन चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु बाकी कोताहियूं असां में ज़रूर आहे सुञनि में सुस्तियूं आहिनि ये वरी हक़ तव्हां खे बि चवां हां सुस्तियूं असां में बि आहे जीअं तो सीउ पए तीअं था थधा थींदा वञो अल्लाह आखे सही स्याला आया नमाज दी मुद गई अल्लाह हाँ स्याला आया मुसले वेड़ रखो कोरे टंग छोड़ो पाला वने पीछे देसु नमाज अल्लाह न जी स्यारो तीअं बारो अल्लाह जी थथ तीअं वध अल्लाह हाँ सुन्नी सुस्त न थी नमाज न छड़ नमाज न छड़ अल्लाह हाँ 5 वक्त नमाज पढ़ रब तौफीक दी त तहज्जुद भी पढ़ सुभान अल्लाह हाँ अल्लाह पर हाणे तुंहिंजो वस न आहे छा करी तोखे टीवीअ जी मोहब्बत मारे वेठो आहे अल्लाह अगे या टीवी हुई घर में हाणे तो या मोबाइल नंढड़ी टीवी हर कंहिंजे खीसे में आहे हे ॾिस न झलियूं बीठा आहिनि अल्लाह या घर खीसे खीसे में टीवी रखी आहे अल्लाह वरी इने में अंदर वरी हे रखियो एड़ा दई फोटू वई ये रनुन जा अल्लाह एकड़े मानू मुसा पे गाल है कि चीज साईं जन सा मुके गाल हाणो फोन मुके दे नहीं मोर गाल है ने सा किसी मेरी मोबाइल अंदर न खोली अल्लाह बचो खैर ता है ये मिड़ी से विच कुछ है रंग राज अरे मुझे थुक हो जाई अल्लाह रंग राज रखियल केड़ो रंग राज रखियल दी रे अल्लाह
अल्लाह नौजवानों खुदा जो खौफ रखो मुझा प्यारा भाईरो अल्लाह खां डिजो हे जेके अंदर फोटो रखी वेठा हो नापाक फिल्मूं रखियूं वेठा हो अल्लाह वट हिसाब थींदो हाँ अल्लाह वट पुछाणो थींदो बेशक हाँ वरी इने में एकड़ो वडो जुल्म बियो थियो आ इने मोबाइल जे अचण सां वडो जुल्म थियो आ बुधाया अल्लाह ये न बुधाइन सवाल मूसा वायदो के अमल कंदो बेशक अल्लाह अल्लाह हाने मोबाइल फोन में गाना रखिया है रिंगटोन जेका थींदी आ घंटी उन्हें घंटी जी जाए ते गाना रखिया है घंटी जी जाए ते सही मुझा पंजो ये म्यूजिक रखी आ और वो म्यूजिक मस्जिद में बैठो आ म्यूजिक शुरू थी वही नमाज में बीठो आ खीसे में मोबाइल पई आ ऐसे म्यूजिक पई थी वजे जिते म्यूजिक जो आवाज थींदो आ उते अल्लाह जी लानत वसंदी है अल्लाह जेको बुधे तो जिते आवाज वने तो उसती लानत वसी हाने अल्लाह जो घर रहमत जी जाए अदब जी जाए उते जो म्यूजिक वजे पंजी नमाज खराब मस्जिद वारन जी नमाज खराब बिन जे मथा भी वबाल पे पवे पान भी गुनहगार बिन के भी खुदा वास्ते गुनहगार पे बना अल्लाह जे घरन जी इज्जत खुदा जे बैत जो तकद्दुस पायमाल पे थे वायदो कयो तो ये रिंगटोन जेके म्यूजिक है ये बंद कंदो अल्लाह अल्लाह ब्या वरी सही रखियो वेठा चे बिस्मिल्लाह सा रखिया बांग रखिया रिंग इंदी ना बांग पे ये को महलियो बांगू अल्लाह ये को महलियो बांगू है को महला मीह जो चे प्या है काकू समय बैठो आ खीसे में पइया फोन काकू समय बैठो अल्लाह अकबर काकू समय शुरू अल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम काकू समय शुरू अस्तगफिरुल्लाह यो अदब या बेअदबिया जवाब बेअदबिया हां मां मस्जिद नबवी शरीफ में बैठो जा के मानू सा पाकिस्तान में गालहाणो हुजे फोन हणा त हाणे इने में हिकड़ी त बाहर रिंग वजे थी न बी वरी इने में अंदर ही कन रखबा टू टू इने जे बजाय वरी गानो अंदर रखियो हाणे मस्जिद नबवी शरीफ में बैठो आया गालहाणो बुने सा जरूरी हुजे को टिकट जो मसलो हुजे उते से म्यूजिक पई वजे मुके एडी तकलीफ पोती मां तो के छा बुधाया एडी मुके दिली अजियत पोती हाँ हिन सा गालहाणो भी जरूरी है खुदा जे हरम नबवी में महबूब जे मस्जिद नबवी में बैठो है उते इन जी म्यूजिक पे हले हाँ केडो जुल्म आयो और इहो जेको रखाए थो न इहो बियन के मुफ्त में गुनहगार तो बनाए माना जेको भी उन सा गालहाए हिन जो लफ्ज पो बुधे पहिरी गुनहगार थी गाल समझ में अचे वधी कि न जे वट मोबाइल नाहे से बचल आयो दिल तो तुंजी हुरंदी हुंदी पर पैसा कोन थई अल्लाह हेतरा बारड़ा कल जावा उहे बिन मोबाइल सही खुदा जो खौफ रखो अल्लाह जो खौफ रखो के बे मुसलमान जो भला ख्याल कयो पांजो न था कयो तो के बे जो ख्याल कयो के बे के गुनहगार न बनायो सौताने मलूनताने बा आवाज लानती आवाज हिन सौतुल मज़ामीरी व सौतुन निसाए सुरूदन जो आवाज जो औरतुन जे गायण जो आवाज इनन बिन आवाजन ते अल्लाह जी लानत वसंदी आ हाणे जिथे पे यो म्यूजिक पे वजे तो बिया भी गुनहगार पे थियन न चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हादी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। थोरो मुरे ध्यान कजो हिकिड़ो ॿियो मसलो तव्हांखे अर्ज़ थो कयां। हिकिड़ी शइ माण्हू ओचितो ॾिसंदो आहे, का नई शइ ओपरी शइ ओचितो ॾिसंदो आहे त उहा माण्हू खे महसूसु थींदी आहे त फलाणी शइ मूं ॾिठी, पर हिकिड़ी शइ खणी केॾी वॾी हुजे रोज़ पियो ॾिसे ॾिसंदे ॾिसंदे उन ते दिलि खजी वेंदी आहे, पोइ उनखे का अहमियत न ॾींदो आहे। सम्झो था? पोइ ईअं थींदो आहे माण्हू जी तबियत हिकिड़ी शइ खे ॿुधी ॾिसी उन सां मानूस थी वेंदी आहे, पोइ उनखे ॾिसी को अजब न थींदो आहे, का हैरत न लॻंदी आहे। ईअं आहे की न? हा हाणे हींअर नई फोन आई, म्यूज़िक वॼण माण्हुनि खे ॾुखी पई लॻी, पर हाणे घर घर में थी वई, हाणे इनखे गुनाह सम्झनि ई नथा त कोई इहो को गुनाह म्यूज़िक आहे बाबा ॿुधूं था, हिन में कहिड़ो गुनाह? माना गुनाह खे गुनाह न सम्झे इहो कबीरो गुनाह। हिकिड़ो सम्झे थो गुनाह हुआ मां नथो कयां, मूंखां ख़ता थी वञे पई, पंहिंजो पाण खे खाती तस्लीम करे थो, उन जे लाइ अञा बि माफ़ी जी गुंजाइश आहे। पर हिकिड़ो गुनाह करे गुनाह खे गुनाह ई न सम्झे इहो वॾो कबीरो गुनाह। हिकिड़ी नई बीमारी जेका पहिरीं नई निकिती हाणे उहा पुराणी थी वई आहे, माण्हू उनखे कुझु नथा सम्झनि, पर अल्लाह वटि उहा तमामु वॾी ख़राब शइ आहे। कहिड़ी? फोटुनि जो मर्ज़। फोटुनि जो सियासतदान जा फोटू, मज़हबी अॻवाननि जा फोटू, साईं पुट जो फोटू, भाउ जो फोटू, वॾड़े जो फोटू, नंढड़े जो फोटू। ये फोटू पहिरीं रुॻे हूंदा हुआ घरनि में, पोइ वरी भितियुनि ते लॻाइण शुरू कयूं, भितियुनि मथां निकिरी हाणे वरी साईं चौंकनि ते, चौराहनि ते, रोडनि ते, जिथे वञु तिथे रोड ते कोन का तस्वीर टंगी पई आहे। सियासतदाननि जा अॻुवान हाणे इन खे गुनाह सम्झनि ई कोन था। हालांकि मदीने वारे साईं फरमाए त लअनल्लाहुल मुसव्विर वल मुसव्विरु लहु, अल्लाह जी लानत आहे उन ते जेको तस्वीर थो कढे, अल्लाह जी लानत आहे उन ते जेको तस्वीर कढाए थो। तस्वीर कढण वारे ते भी अल्लाह जी लानत आहे, तस्वीर कढाइण वारे ते भी अल्लाह जी लानत आहे। साईं फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े में वॾे खां वॾो अज़ाब, पुछड़े में पुछड़ो दर्दनाक अज़ाब हूंदो त मुसव्विरनि तस्वीरुनि फोटुनि कढण वारनि खे हूंदो, जेके फोटू कढनि था, तस्वीरूं ठाहिनि था, वॾे खां वॾो अल्लाह जो अज़ाब इन्हनि जे मथां हूंदो। हाणे अॻे रुॻे सियासी फोटू हुया, हाणे मज़हबी फोटू। मां हिकिड़े घर में वियुसि, मुंहिंजो फोटू लॻो पियो हुजे वॾो ईअं ठाहियूं, अड़े हे छा कयो अथई? साईं मिड़ई दिलड़ी विंदराईंदो आहियां मुर्शिद क़िबला, मुंहिंजो मूंखे तूं वेही ॾिस न, मुंहिंजे फोटू खे थो ॾिसी। साईं मिड़ई ॿाहूं ॿधंदा आहियूं सुबुह जो, मुंहिंजो ॿाहूं जे फोटू खे ॿधींदो, मुंहिंजो मुरीद त न थिए, तूं त बुत परस्त थिए, ही तो बुत परस्ती आहे। तव्हां वाणियुनि खे वञी ॾिसो न, तव्हांजे मेहड़ में बि वाणिया आहिनि, मुंहिंजे मातली शहर में बि वाणिया आहिनि। मातली जे वाणीअ खे मूं ॾिठो, सुबुह जो सवेल अचे दर खोली, हीअं तस्वीर लॻी पई हुजेसि, मूर्ति हुन पंहिंजे कंहिं अवतार जी, कंहिं गुरूअ जी तस्वीर हुजेसि, पोइ सुबुह जो जीअं उथियो त पहिरीं उनखे अॻियां ॿाहूं ॿधी ईअं बीठो, ॿाहूं ॿधी उन फोटू जे अॻियां बीठो, वरी से गुलाब जो गुल विधई, छंड फूक कईंसि, पोइ हीअं ॿाहूं ॿधी उनखे पियो चए त मुंहिंजी पारत अथई, मुंहिंजी रोज़ी जी पारत अथई, मुंहिंजी बरकत जी पारत अथई। भेण हे वाणियुनि में मुस्लमाननि में पोइ त फ़र्क़ु ई कोन रहियो न। तस्वीर जे अॻियां फोटू ॿधियूं बीठो आहे, ॿाहूं ॿधियूं बीठो आहे, फोटू जे अॻियां मुरादूं थो घुरे फोटू खां, सॾु थो करे मुश्किल में उन फोटू वारे खे, पोइ वाणीअ में इन मुस्लमान में फ़र्क़ु कहिड़ो थियो? ॻाल्हि हक़ जी चवंदोसांव, हा जेकॾहिं मुंहिंजो कंहिं फोटू कढियो आहे या कंहिं वटि आहे त मां उनखे अर्ज़ु थो कयां, या हुकुम सम्झो या अर्ज़ु सम्झो त मुंहिंजो फोटू फाड़े उछलाए छॾियो, का ज़रूरत कान्हे फोटू कढण जी। मुंहिंजा दोस्तो, त फोटू कढण वारो बि गुनहगार, कढाइण वारो बि गुनहगार। ऐं मुंहिंजा प्रिय प्यारा, इहा बुत परस्ती जी आगाज़ ईअं थींदो आहे।
हाणे अगे फोटू हुया हाणे वरी मूर्तियुनि ते अची विया अथव मुजस्मा ठाहिण माई साहिबा जो हींअर मुजस्मा पिया था ठाहिनि बाक़ाइदे सां मेण मंझा काठ मंझा मुजस्मा था ठहनि पूॼा ईअं त शुरू थींदी आहे न वाणियुनि जा जेके पुत रखिया आहिनि मढ़ी में वञी ॾिस मंदरनि में इहे उन्हनि जा आबिद आलिम सालिह बुज़ुर्ग हुया उन्हनि दीन उन्हनि खे सेखारियो हो या मज़हबी प्रचार उन्हनि खे उन्हनि पंहिंजे मज़हब वारी सेखारी हुई पर उन्हनि जे मरण खां पोइ इहे फोटू ठाहियूं फोटुनि मां मूर्तियुनि मां पूॼा अॼु वाणियुनि में जेको ॾिसो था पिया असांजी क़ौम बि उन पासे विखो वधाईंदी थी वञे खुदा जो खौफ रखो अल्लाह खां डिजो फोटू परस्ती खां बचो इहो कुफर आहे इहो शिरक आहे नाजाइज़ आहे कन खोले ॿुधो मता चो त कंहिं ॿुधायो कोन हुयो पर हाणे ॾिसंदे 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 इन ॻाल्हि तो दिलि खजंदी थी वञे इनखे गुनाह ई नथा सम्झनि जेको जो कावड़ जे सियासतदान उहो पंहिंजो फोटू टंगियूं बीठो वञी ॾिसो न रोड कहिड़ो बचायो अथनि जिते फोटू न आहे अगे व्याज गुनाह समझो वेंदो हो पर हाणे खाई खाई वठी वठी हाणे गुनाह समझनि ई कोन था व्याज मूं अर्ज़ कयो न त हिकिड़ी नई शइ हूंदी आहे त पोइ टुकी लिख ॾींदी आहे पर आस्ते आस्ते दिलि तो हुनजो बोझ लही वेंदो हाणे मिड़ई ख़ैर साईं फरमाइनि था मुनाफ़िक जी निशानी आहे कबीरो गुनाह हुनखे ईअं नज़र ईंदो जीअं नक ते मखिवे ईअं उॾाए छॾे मोमिन बानो सगीर नंढड़ो गुनाह उनखे ईअं नज़र ईंदो आहे जीअं जबल पहाड़ मथे ते अची वञे ॻाल्हि सम्झो था हाणे व्याज खे को गुनाह नथो सम्झे हाणे वरी नालो मटाए मार्कअप इंटरेस्ट व्याज खाइण वारे ते अल्लाह जी लानत व्याज ॾियण वारे ते अल्लाह जी लानत व्याज वठण वारे ते अल्लाह जी लानत व्याज लिखण वारे ते अल्लाह जी लानत व्याज जो सौदो करण वारे ते अल्लाह जी लानत साईं फरमाइनि था इहे सभु गुनाह में बराबर आहिनि मुझे सोने हबीब फरमायो जेको व्याज थो खाए सो अल्लाह सां जंग थो करे अबा जेको रब सां जंग करे खटंदो ॿुधायो खटंदो हा पोइ ॾिसींदो न बुश ते ऐं अरबाब ते जीअं वसकारो आहे हा कोन सम्झो सोली सिंधी तूं ॿुधाई अल्लाह ओ मुझा पिरी प्यारा खुदा जो खौफ रख पान भी हलाल खा पंहिंजे बच्चन के भी हलाल हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो हिकिड़े माण्हू खे दुआ पियो घुरे अखियुनि मां नीर पिया वहनि रब खे सॾड़ा पियो करे पर उनजी दुआ न पई अघामे उनजो अर्ज़ न पियो क़बूलियत में अचे हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला तूं हेॾो अरहमुर राहिमीन हेॾो करीम रहीम रब्बाई ए मुझा मौला हिन जी दुआ छो नथो कबूल करी रब फरमायो ए मूसा इहो दुआ घुरंदे घुरंदे हथ ड्रिघा करे अचे आसमान सां मिलाए ए मूसा इहो रोंदे रोंदे पंहिंजे अखियुनि मां रत जा दरिया वहाए ॾे पर ए मूसा इन जी दुआ मां रब कॾहिं बि कबूल न कंदुसि अर्ज की मुझा मौला हिन जो गुनाह केड़ो आ हिन जो डोह केड़ो आ छो न तो इन जी दुआ कबूल करी रब फरमाया फी पतनिही हरामुन व लिबासुहु हरामुन व शराबुहु हराम ए मूसा इन जे पेट में हराम आ इन जो खाधो पीतो हराम जो आ इन जे कपड़ा लिबास हराम जो पातला इन हराम खोर जी का दुआ मु रब वट कबूल न पौंदी आ हलाल खा हलाल बच्चन के खाराए त तुझे घर ते रब जूं रहमतूं असी वञन चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब। मुसाफिर वाट वींदड़ तू उठी चलती तैयारी कर है मुसाफिर वाट वींदड़ तू उठी चलती तैयारी कर सटे संगा सफाई सारा हलण जी बेहोश यारी करदा मुसाफिर वाट वींदड़ तू उठी चलती तैयारी कर अडी कहले महल माड़ियूं पक्कियूं पुख्तियूं इहे गाड़ियूं अजल तो खेवते ताड़ियूं अजल तो खेवते ताड़ियूं उन्हें जी बेइंतज़ारी कर मुसाफिर वाट वींदड़ तू उठी जल्दी तैयारी कर छड़े कूंधर विया वनियूं जमींदारियूं खाता कल परणियों से अजरनियों हकीकत याद सारी कर मुसाफिर वाट वींदड़ तू उठी जल्दी तैयारी कर हाँ अगते जी तैयारी कभी ना हाँ बेटे मौत बाहे या ता सदाई जेरा हुंदो हाँ मौत आहे ना भला सच बुधायो वेली कसम दो पक्का थो त घणा साल जेरा हुंदो पर ही कान हाँ ता जे खान आयो रईस आयो मता ता के पक्का हुजे नस साईं हाँ वो मुंजा पिरी प्यारा पोजे ओचतो मौत अची वने त पोइ रब जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदे हाँ ओचतो जे मौत अची वने त मालिक जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदे ओ मुंहिंजा पिरी प्यारा अॼु वक़्तु थई तौबा ताइब थी सुस्तियूं छॾ अल्लाह कार कतण जी काने वेल वेहण जी वक़्तु वञई थोड़े वेल मुसाफिर दा कर कार कतण जी सीटी लगी वई सिंगलो खजी वियो गाड़ी हलण जो वक़्तु अची वियो बिना टिकेट जे जेल मुसाफिर दा कर कतण जी बिना टिकेट जे जेल मुसाफिर कर कतण जी कर कतण जी यर काने वेल वेहण जी वक़्तु वञई थोड़े वेल मुसाफिर दा कर कतण जी सुभान अल्लाह नहीं मुहर्रम जी रात करबला जो मैदान रात जो वक्त बेगाह टाइम यजीदी लश्कर गाए गाए वजाए रक्स सुरूद करे वनी सुतो खामोशी छांजी वई हुसैनी लश्कर जा मुझे सुने हुसैन जा साथी बारामी थी विया पर हिकड़ी जात सुने हुसैन जी जागे पी सुभान अल्लाह बेगाह वक्त हो मुझे सुनो हुसैन जागे अरबी जो को शेर तारीख जी किताब लिखियो वो शेर पढ़न पिया गुनगुनाइन पिया तो ए जमाना तो कैसा वफा न कई ए जमाना तो कैसा वफा न कई तो दिल प्यारा हिक बिखा छिनी धार करे छड़ी सुभाणे असां जी भी जुदाई थियण वारी है
बस इन आवाज के बुधण सा हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार खेमे जे कोने में आरामी हुआ यो आवाज बुधी उथी पिया सुजाग थी पिया ऐं कन्नायूं तो मुझो बाबो साईं छातो पियो चवे हजरत इमाम हुसैन पे चयो ते ज़माना तो कैसा वफा न कई सुभाणे असीं भी जुदा थियण वारा आहियूं जेॾीमहिल सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन इहो शेर ॿुधो त पाण उथिया ऐं पंहिंजे अब्बे खे वञी भाकुर पातो बाबा हिन परदेस में हिन ऋण में हिन करबला में ही कहिड़ो तव्हां शेर पढ़ियो ही कहिड़ी जुदाई जी ॻाल्हि कयो साईं फरमाइनि था पुट सब्र कर बचड़ा सब्र कर हिन ज़माने के हर कंहिंखे छॾिणो आहे सुभाणे तुंहिंजो बाबो हुसैन बि तोखां जुदा थियण वारो जेॾीमहिल हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रुना आहिनि पाण उनखे भाकुर पातो सीने सां लातो ऐं पंहिंजी बातिनी अमानत इनायत फरमायूं बचड़ा सब्र कर जो हिन अहल बैतन पाक बीबियुनि जो तूं रखवाल थी उन्हनि खे मदीने पहुचाईंदई मुझा बचड़ा जॾहिं मदीने पहुची मुझे नाने मोहम्मद करीम जे दरबार में पहुची तो मूं परदेसी हुसैन जा सलाम चइजा मुझी अम्मा खातून अतहर जे दर ते मुझे सलाम अर्ज कजा चइजे तो मुसाफिर हुसैन तव्हांखे सलाम मोकिलिया आहिनि अल्लाह अकबर कबीरा मुझा दोस्तों हेड़ियों पाक हस्तियों जन जे लाइ जहान जो निज़ाम जोड़ियो वियो उहे भी न जहान खां पर्दो करे विया मुसाफिर हलिया विया करे मोकलाणी मुसाफिर हलिया विया करे मोकलाणी प्यासा सैयद न पीताऊं पानी प्यासा सैयद न पीताऊं पानी मुसाफिर हलिया विया ओ मुझा पिनी प्यारा तो पोइ केरा दुनिया में सदाई रहण वारो केरा जेको हिते हमेशा रहे ओ अदा ओ मुसाफिर ओ परदेसी भा अज न सुभाणे जहान छॾींदे हे बच्चा जन के प्यार सां पाली तो न इन्हनि खे रोंदड़ छॾणो पवंदो अबो अम्मा छॾणा पवंदई भाउ बिरादर छॾणा पवंदई अकेले सिर सोड़ी सामी में वञी पवंदो हाँ परियों वेझो मुकाम आहे न वञी ॾिसी हाँ तुंहिंजे घर जा भाती वेचारा वञी मण मिट्टी जे हेठां सुता हाँ सुभाणे तोखे कोन्हे ॾे वञणो उते तोखे दौलत कम न ईंदी पैसा हिते रहिजी वेंदा दुकान हेॾे रहिजी वेंदो बन्नी मिल्कियत माल हिते रहिजी वेंदी तूं वेंदे त हथे खाली हलियो हाँ ओ अदा अल्लाह जो खौफ रख अल्लाह जी बेफरमानी न कर इन दुनिया जे खातिर रब के जाई रब जे रसूल के रुसाई या दुनिया इते धूड़ पई पाईंदी तू हथे खाली वनी मिट्टी जो मेहमान थींदी उन जे ला तैयारी कर अमल सालिह कर नमाज 5 वक्त पढ़ शरीयत सुन्नत जी ताबेदारी कर मदीने वाले साईं जी वाट वठ असहाबन वारो तरीको अपनाए अहले सुन्नत वल जमात वारो अकीदो रख ऐं अमल उहे रख जेके अल्लाह वारन सिखारिया मुर्शिद कामिल वठ रहबर मुर्शिद वठ उन जी दामन मजबूत झल उन जी सोबत में अच वञ रख अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी थे रब करीम मुझो चवण तवां सां जो बुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंजूर फरमाए इंशाअल्लाह ताला सुभाणे ॾींहं जो दादू में जलसो आहे गुल मोहम्मद ॾाहिरी में उन खां बाद में इंशाअल्लाह ताला 12 जे ॾींहं दरबार सदी मुसानी रहमतुल्लाह अलैह ते 12 महफिल थींदी उन में शिरकत जे लाइ तव्हांखे दावत अल्लाह बख्श जतियाल जे शहर वारा कुरान शरीफ ॿार ते रखनि था ऐं सरिहं ते पलाल ते ऐं खॾ ते ॿार जे मथां कली विझी उन जे मथां बि रखनि था मींहं में कुरान शरीफ शहीद थी विया आहिनि उहे खणणु जाइज़ आहिनि या न माज़ अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह शल हिदायत ॾिए अल्लाह जो कुरान इन मक़सद जे लाइ न आहे
खुदा जे कुरान जी बेदबी आ जो तुंजी बार किथे अल्लाह जो कुरान किथे रब जे पाक कुरान के वनी विलते उन में बनी ते फिटी करे अची इहो शरीयत में जायज़ कोन्हे कुरान शरीफ की इज्जत कयो एहतराम कयो ताज़ीम सा पंहिंजे घर में या मस्जिद में रखो ऐं सुबुह जो उथी उनजी तिलावत कयो ॿारनि ते कुरान रखण जायज़ नाहे वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर या अल्लाह महबूब जी सारी उम्मत ते राज़ी थी हजरत किबला साईं कंबर वारन जी की तबीयत मुबारक सेहत सलामत अता फरमा उन्हनि के सेहत आफियत अता फरमा सेहत आजिला कामिला नसीब फरमा या अल्लाह अहले सुन्नत जा जेकी भी उलमा ऐं मशाइख आहिनि उन्हनि के शाद ऐं आबाद रखजा ये मुंहिंजा मौला हिन सारी जमात ते राज़ी थी।